हिगड़ो मानू ट्रैक्टर में राग दो हलाए हाने ता कोशिश करे उनके बंद करायो राग पर जेकॾहिं तव्हां नथा बंदि कराए सघो त उनखे वञी चओ वाइज़ कयोसि बाबा गुनाह जो कमु आहे न हलाए राग पर जे एतिरो बि नथा करे सघो त दिलि में इहो चओ त इहो ग़लति कमु थो करे ऐं पाण खे राग खां बचायो जंहिं बि तरीक़े सां कन बंदि कयो या तो हलिया वञो मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी मुझो मिठड़ो नबी वञे तो रस्ते सां अचानक राग जो आवाज नबी साईं जे कननि ते पियो आहे साईं पंहिंजा कन मुबारक बंदि करणु फरमाया ऐं अबू हुरैरे खे फरमाया अबू हुरैरा तूं बि पंहिंजा कन बंदि कर साहबी फरमाया तो अबू हुरैरो त नबी साईं मेल बमेल पंधु कंदा रहिया हलंदा रहिया जॾहिं सम्झूं था हाणे राग जो आवाज़ न ईंदो तॾहिं नबी साईं पंहिंजनि कननि मुबारकनि मां आङुरियूं कढियूं ऐं हज़रत अबू हुरैरे खे फरमायूं तूं बि पंहिंजनि कननि मां आङुरियूं कढ ऐं पाण साईं फरमायसि ओ अबू हुरैरा मां मोहम्मद करीम तोखे वसियत ऐं नसीहत कयूं थो वञा त हीअ मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजनि आशिक़नि मुंहिंजनि परवाननि मुंहिंजनि पतंगनि मुंहिंजनि ग़ुलामनि मुंहिंजनि उम्मतनि ताईं पहुचाइजा हज़रत अबू हुरैरा फरमायो साईं कहिड़ी ॻाल्हि साईं फरमायो चौजान त तव्हांजो नबी तव्हांजो मुर्शिद तव्हांजो आका तव्हांजो रहबर तव्हांजो इमाम तव्हांजो अॻुवान तव्हांजो मोहसिन मिठे नाले वारो मिठो मोहम्मद करीम राग खां हेॾी नफ़रत करे वियो आहे मन मुंहिंजा आशिक़ राग खां ईअं नफ़रत करनि त क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण सां गॾु जन्नत में वठी हला मुत्तक़ीन अला फुरुश बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत एडी नबी साईं ने नफ़रत ॿुधाया राग को हे राग में फातो मां त चवंदो आहियां त कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हायां जाड़ो ताड़ो खंड लॻाए पिया जाड़ो ताड़ो मुस्लमाननि जो हाल हिणो लॻो पियो कहिड़े उनवान ते ॻाल्हाए मांखे त ख़बर ई नथी पवे त हे वाइज़ ॿुधण वारा वाइज़ छो था ॿुधण अचनि मांखे ख़बर ई नथी पवे त असां छाजे लाइ था वेठा वाइज़ कयूं असांजा स्टील जा मथा दन आहिनि आख़िर खड़ तेल छो नथो निकिरे आख़िर छो नथी इस्लाह थिए या त असां में फाल्टा जो असां दिल जे इख़लास सां अव्हांखे क़ुरान मजीद सां ॿुधायूं या वरी तव्हां में फाल्टा जो तव्हां दिल सां मोहब्बत सां क़ुरान मजीद नथा ॿुधो काॾों त को कसूर आहे न त हेॾा जलसा हेॾा वाइज़ हेॾा प्रोग्राम
तो भी नजर कर तो मुसलमान जे गोठन में लाग जो आवाज बुलंदा हेडा वाइज हेडा जलसा हेडा प्रोग्राम तो भी मस्जिदों वेचारियों वेरान लगी पयुन हेडा वाइज हेडा जलसा हेडा कुरान जा प्रोग्राम तो भी मुसलमान रे डाड़िया पिया नजर अचन हेडा वाइज हेडा जलसा हेडा प्रोग्राम तो भी मुसलमान जनावारी बाजार में गरक लगा प्यान अल्लाह अकबर कबीरा आखिर वायदन जो सरशो न देते और मुसलमानों इन सोच जी जरूरत इन ख्याल जी जरूरत इन विचार जी जरूरत तेजे करे मेहरबानी फरमाए जेको भी फाल्ट आए पाण मुंह कढो सही नमूने से हुजूर जा आशिक बणजी ॾेखारियो सूरत में सीरत में उथण में वेहण में ॻाल्हाइण में ॿोलाइण में घुमण में फिरण में सुम्हण में ॾेतीअ में लेतीअ में तिजारत में वापार में दुखीअ में सुखीअ में हर मोड़ महाज ते प्यारे नबी मोहम्मद करीम जा पैरोकार थियो मा आताकुमुर रसूल फखुजू वमा नाकुम अनु फंतहू लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन। ओ मुजाजिजो वारो क्यों देर न क्यों जल्दी क्यों जिंदगी वनेवती हाँ पूरी थी नी वनेवती जिंदगी खत्म थी वजंदा मानू मरंदा वजंदा मानू दुनिया जो जान छॾींदा मौत वते दो हुन के मारींदो तोखे भी मारींदो मूंखे भी मारींदो तेजे करे जल्दी पाण के संभाले पाण के सही माना में मुसलमान बनायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अञा भी वरी आवाज़ अज मां तव्हांखे झोल जलण आयो तो खुदा जो कसम आज मिंथ करण आयो तो मां मेड़ करण आयो गुज़ारिश करण आयो तो मां पंहिंजी ज़िंदगी न विञायो पंहिंजी क़बर क़यामत न विञायो पंहिंजी आख़िरत न विञायो पंहिंजनि बचनि ॿारनि जी आख़िरत न विञायो सियाणा वरी ज़िंदगी न मिलंदव कहिड़ा मुआ मोटिया आहिनि जो तव्हां मोटंदो वरी ॿीहर मोहलत न मिलंदव चांस ॿीहर वरी न मिलंदव हिकु दफ़ो ज़िंदगी मिली आहे इहा ज़िंदगी अल्लाह ऐं रसूल जी फर्मा बरदारीअ में गुज़ारियो छॾियो गुनाहनि जी पचर छा मज़ो आहे गुनाह कहिड़ो तो मज़ो अचे तव्हां जेको मज़ो आहे अल्लाह जी फर्मा बरदारीअ में मज़ो आज को मज़ो आ प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी में मज़ो आ अल्लाह जी ज़ात जो कसम आ जेको हुजूर जो सच्चो आशिक़ आ अल्लाह जो फर्मा बरदार आ वो दुनिया में भी आबाद खिलंदो तो होते मुस्कुराइंदो तो होते